साईं शाइर दोस्त पाण में वेहनि ऐं शाइरी ॻाल्हियूं न थियनि, ईअं थी सघे थो? सही ॻाल्हि आहे। सो हेॾां परसो नाथाणी साहिबु, केती दादाणी साहिबु, दिलीप लालवाणी, मां कनय शरणी, हाणे सभिनी पंहिंजी पंहिंजी शयूं ॿुधायूं। नारी साहिब अर्ज़ा उहो कुझु असांखे ॿुधाइनि। हिकिड़ी नई कविता आहे। जी साईं। अॼु वरी फ़ोन कई मूंसि, अॼु वरी फ़ोन कई मांसि, खणंदे ई चयाईं ग़रीबनि खे कीअं यादि कयो अथव। अॼु ग़रीबनि खे कीअं यादि कयो अथव। चयोमांसि चूसण लाइ ग़रीबनि जी ज़रूरत पवंदी आहे। चूसण लाइ ग़रीबनि जी ई ज़रूरत पवंदी आहे। त अॼु चूसण जे मूड में आहियो? चयोमांसि हा, जे तूं बि तयारु हुजीं त। हिकदमि चयईं जिन खे चूसियो, चीभाटियो या निपूड़ियो वेंदो आहे, उन्हनि खां मर्ज़ी किथे पुछी वेंदी आहे। वाह 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 बेहतरीन। उन्हनि खां मर्ज़ी किथे, उन्हनि जी मर्ज़ी किथे पुछी वेंदी आहे। मां चुप कुछां जहिड़ी भित। वाह।